भूमि असांजी ना है तो घर वारी भूमि भी भाई साहब तव्हांजी ना है, दुकान वारी भूमि भी तव्हांजी ना है। छो जो तव्हां खां पहिरियों ॿियो कोई रहंदा, उन खां पहिरियों कोई रहंदा, वरी उन खां पोइ कोई रहंदा। केवल हिसाब किताब पन्ना हलंदा आहिनि। धरती त भॻवान जी आहे, कंहिंजी आहे? सभु कुझु भॻवान जो आहे। जेको दान था कयो उहो बि भॻवान जो आहे। मथां कोई थोरी न धरतीअ जो टुकड़ा खणी आयासीं असां। कुझु बि असांजो कोन्हे। इहो ई त अहंकार आहे, इहो ई त भरम आहे, इहो ई त धोखो आहे। असांजो कुझु आहे ई कोन, केवल श्री कृष्ण असांजो आहे, राधा रानी असांजी आहे, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। इहा ई त ॻाल्हि आहे। असां करे छा था सघूं? तेरा तुझको अर्पण इन करे चयो वियो आहे, त्वदीयम वस्तु, तुंहिंजी शइ तोखे अर्पण। त इहो तव्हां भरम कढी छॾियो कि हीअ शइ असांजी आहे, असां दान कयोसीं। न, भॻवान कृपा कई, दान जे लाइक़ु ठाहियो, भॻवान जी दया सां दान थियो। कुझु बि असांजो न आहे, इहो दिमाग़ मां वहम कढी छॾियो। सभु भॻवान जो आहे, त भॻवान जी शइ जो ई त दान थींदो, कंहिंजो थींदो? चओ हरे राम। हिन धरतीअ जे टुकड़े खां वधीक काई आहे? वैकुंठ खां वधीक त हिन धरतीअ जी महिमा आहे। ऐं जंहिं समय कथा हले उहो त वाह वाह, महाराज भॻवान हिते रहंदा आहिनि, त कीअं न दान जो लाभ मिलंदो? ज़रूरु मिलंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण।